अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हींअर बीठा आहियूं ॻोठ हाकिम ख़ान जांवरी, ॻोठ मोहम्मद इस्माइल जांवरी, ॻोठ मीर ख़ान जांवरी, ॻोठ हाजी मीर हसन जांवरी। जेको तव्हांखे अॻु में मूं अपडेट ॾिनी त हितां जो हिकिड़ो वॾेरो आहे जेको ख़ैर मोहम्मद उणे जो, जंहिं हितां कटण आहे। ही चारई ॻोठ ॿोड़ाए छॾिया आहिनि ऐं उहे वीचारा लटपलाण करे विया आहिनि ऐं कुझु माण्हुनि जा जेके आहिनि सो सामान वामान हर शइ लुड़ी वई आहे। मस्जिदूं इहे हू सॼो कुझु ऐं सॼा ॻोठ पाणी जे हेठि अची विया आहिनि। हिन वॾेरे जूं कटूं अञा ताईं बदस्तूर हलनि पियूं। हिते DCO पिणु विज़िट करे चुको आहे ऐं DCO जो चवणु आहे त आऊं इनशाला 2 ॾींहंनि में ई पाणी कटाणी हेठि कटाए ॾींदुसि ऐं अञा ताईं पाणी न आहे निकितो। पाणी जी तव्हां पोज़ीशन ॾिसो पिया त ॼण को समुंड हुजे। दोस्तो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो त जीअं कंहिं ज़ालिम वॾेरे खे का पकड़ में अचे ऐं अॻिते जे लाइ अहिड़ियूं कटूं न हणी सघे ऐं हिन ॻोठाणनि जी का बाहिर थिए। महिरबानी।